गुल प्लाज़ा साहने बाबत जांच कमीशन में एसएसपी ट्रैफिक एजाज शेख ऐं सुई सदरन गैस कंपनी के नुमाइंदे मंसूर अहमद शेख जो बयान कलम बंद किया वियो आहे। जांच कमीशन एमकेएम जे धुर बणजण की दरख्वास्त रद्द करे छॾी। एसएसपी जो चवणु आहे त गुल प्लाज़ा में बाहि लॻण जो सबब ॿारड़नि जो माचिस सां खेॾण ऐं बाहि पखिड़ींदड़ शयूं आहिनि। कंबल कपड़े ऐं टिश्यू पेपर सां ठहियल गुलनि सबब ॾिसंदे ॾिसंदे बाहि समूरे प्लाज़ा खे विकोड़े वई। सुई सदरन गैस कंपनी के नुमाइंदे मंसूर अहमद शेख चयो त नवंबर खां सनती कनेक्शन मुअत्तल हो, जंहिंजो मतिलब चिलर न हली रहा हुआ। उन चयो त बाहि लॻण खां पोइ फौरी तौर गैस सप्लाई बंद कई वई। डॉक्टर फारूक सत्तार जो चवणु हो त गुल प्लाज़ा साहने बाबत क़ाइम अदालती कमीशन की जांच ते ख़दशा आहिनि। जहिड़े नमूने जांच हली रही आहे तंहिंमां एमकेएम मुतमइन न आहे। फारूक सत्तार चयो त अदालती जांच मुकमल नमूने शफ़ाफ ऐं पूरी हुअणु घुरिजे जीअं मुतासिरनि खे इंसाफ़ मिली सघे। अवां खे ख़बर ॾियूं पिया गुल प्लाज़ा साहने बाबत जांच कमीशन में एसएसपी ट्रैफिक एजाज शेख ऐं सुई सदरन गैस कंपनी के नुमाइंदे मंसूर अहमद शेख जो बयान कलम बंद किया वियो आहे। जांच कमीशन एमकेएम जे धुर बणजण की दरख्वास्त रद्द करे छॾी। एसएसपी जो चवणु आहे त गुल प्लाज़ा में बाहि लॻण जो सबब ॿारड़नि जो माचिस सां खेॾण ऐं बाहि पखिड़ींदड़ शयूं आहिनि। तफ़सील मां कंदासीं कराची मां सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर सिकंदर भुट्टो खां। जी सिकंदर आगाह कजो। एमकेएम पाकिस्तान पारां गुल प्लाज़ा जुडिशल कमीशन जी धुर थियण लाइ दरख्वास्त दाख़िल कराए छॾी आहे। एमकेएम गुल प्लाज़ा साने में कायम जुडिशल कमीशन के जांच की तहफ़्फ़ुज़ात जो इज़हार करे छॾियो आहे। पार्टी अगवान फारूक सत्तार पंहिंजे बयान में चयो त सभ खां पहिरें एमकेएम पाकिस्तानी इन वाक़े की शफ़ाफ जांच जो मुतालबो कयो हो, पर हिन वक्त जंहिं नमूने सां जांच हली रही है उन ते असां मुतमइन न आहियूं। हिन चयो त जांच जो अमल जो पिणु त शफ़ाफ ऐं मुकम्मल हुजणु घुरिजे जीअं मुतासिर ख़ानदान खे इंसाफ़ मिली सघे, ज़िम्मेवारी जो तयन थी सघे। सिंध हाई कोर्ट पारां एमकेएम अगवान डॉक्टर फारूक सत्तार मीडिया से ॻाल्हि ॿोल कंदे चयो त ख़ालिद मक़बूल सिद्दीक़ीअ इहो महसूस कयो त जेकॾहिं इहा असां वटि सबूत मौजूद आहिनि पोइ असांखे अदालती कमीशन में धुर बणजणु घुरिजे। हुन चयो त 18 सालनि जी करप्ट तरीन हुकूमत जा समूरा सबूत जेके आहिनि असां वटि मौजूद आहिनि, तंहिं करे असां फ़ैसिलो कयो त हिन अदालती कमीशन में धुर तौर शामिल थियूं। हिन वधीक चयो त अहिड़ियूं इहे दस्तावेज़ जेके आहिनि उहे जमा करायूं वञनि ऐं असां वटि उहे मौजूद बि आहिनि जेके वाज़े तौर ते निशानदेहियूं कनि था त इमारत जी तमीर में संगीन गोबियूं जेके आहिनि हयूं वयूं हुयूं। डॉक्टर फारूक सत्तार इहो बि चयो त असां अदालत जे मामनत लाइ आयासीं 19 फरवरी ते ईमेल ज़रिए दरख़्वास्त ऐं दस्तावेज़ जमा करायूं, पर असांखे चयो वियो त दरख़्वास्त ज़रूरत मुताबिक़ न आहे। तंहिं करे हिन चयो त एमकेएम बतौर पार्टी फरीक धुर बणजी सघे थी, पर असां वाज़े तौर इहा दरख़्वास्त ॾिनी पर असांखे ॿुधणी जो मौक़ो न ॾिनो वियो। हुन वधीक चयो त गुल प्लाज़ा साने में बाहि लॻण खां वठी बाहि विसामण देर थी उन बाबति 2 सवाल उथारिया विया। हिन दावा कई त इमारत की तमीर ऐं गोबिन थियूं जंहिंमें जेको आहे त जेके माण्हू गुल प्लाज़ा की तमीर सां लाॻापियल आहिनि खिलाफ़ सबूत बि मौजूद आहिनि। हुन वधीक चयो त SBCA जे ऑफिसरनि खिलाफ़ तामीराती बाबति जेके आहिनि त केस पिणु दाख़िल थिया, पर उन्हनि खे सम्झा छा थियो, मुलविज़ ऑफिसरनि खिलाफ़ कार्रवाई छो न थी, असांखे ॿुधण खां इनकार कयो वियो। डॉक्टर फारूक सत्तार चयो त गुल प्लाज़ा शहीदनि खे इंसाफ़ न मिलियो त उहो जॾहिं बाहि लॻी हुई त पहिरें गवर्नर जेको आहे त हुते पहुतो हो। एमकेएम कमीशन आलू जी दरख़्वास्त जी धुर बणजण वारी दरख़्वास्त हुई, हुन में गुल प्लाज़ा साने में जुडिशल कमीशन आॾो जेको आहे त फारूक सत्तार पेश थियो। ॿुधणी दौरान कमीशन जे सरबराह आगा फैसल जस्टिस आगा फैसल रिमार्क्स ॾिना त अवां हिन हवाले सां सही नमूने दरख़्वास्त दाख़िल करियो। एमकेएम जे वकील मौक़ुफ़ अख़्तियार कयो त दरख़्वास्त आॻी दाख़िल कई वई हुई, जॾहिं त जस्टिस आगा फैसल चयो त जेका दरख़्वास्त अवां ॾिनी आहे हिन वक्त उन ते कुझु नथो चई सघिजे। होॾां एमकेएम अगवान फारूक सत्तार चयो त कमीशन बाक़ायदा धुर बणजण कमीशन में चाहियूं था पर पंहिंजो मौक़ुफ़ पेश करे सघूं। इन मौक़े ते जस्टिस आगा फैसल चयो त फ़िलहाल माज़रत घुरूं था, कमीशन जी जेकी आहे त अवां जी दरख़्वास्त फ़िलहाल नथी ॿुधी सघे।
गुल प्लाज़ा जुडिशियल कमीशन आॾो जेको आहे त लैंड रिकॉर्ड बाबति ऐं इंकशाफ थिया आहिनि। गुल प्लाज़ा साने बाबति क़ाइम जुडिशियल ॿुधणी दौरान म्यूनिसिपल कमिश्नर KMC सुमेरा हुसैन पेश थी कमीशन रिमार्क्स ॾिना त सीनियर डायरेक्टर लैंड असांजी मुआवनत न करे सघिया आहिनि। ॿुधणी दौरान इंकशाफ थियो आहे त MS जनीका वटि 99 सालनि जी लीज मौजूदु आहे। ॿुधायो वियो त म्यूनिसिपल कमिश्नर तरफ़ां करारदाद जेके आहे त उन ज़रिए ॾिनी वई हुई। रिकॉर्ड मूजिबि 1884 में ज़मीन ईस्ट इंडिया कंपनी जी हुई, उनखे लीज ॾिनी वई। बाद में ईस्ट इंडिया कंपनी इहा ज़मीन 5 माण्हुनि खे विकिरो कई। उन्हनि 5 माण्हुनि 1976 में इहा ज़मीन अनवर अली खे विकिरो कई, जॾहिं त 1983 में अनवर अली ज़मीन जेकी आहे त इहा जनिका कंपनी खां मुंतकिल थी वई। ॿुधणी दौरान कमीशन सवाल कयो त लीज कहिड़े मक़सद लाइ ॾिनी वई हुई, जंहिं ते ॿुधायो वियो त लीज दस्तावेज़ में उन हवाले सां का वाज़े दर्ज नाहे। गुल प्लाज़ा जुडिशियल कमीशन में म्यूनिसिपल कमिश्नर सुमेरा इहो बयानु रिकॉर्ड कराईंदे चयो त साने बाबति क़ाइम जुडिशियल कमीशन ॾाढो त जेके ही फायर खातो आहे उहो बि उनजो हिसो आहे। कमीशन सवाल कयो त छा तव्हां फायर डिपार्टमेंट जी तरबियत ऐं कारकर्दगी सां मुतमइन आहियो, जंहिं ते सुमेरा हुसैन जवाबु ॾिनो त बहितरी लाइ हमेशह गुंजाइश हूंदी आहे। हुन चयो त अफ़राद क़ुवत जे खोट जी जदीद औज़ारनि हुकूमत खे दरख़्वास्त में ॾिनी वई हुई ऐं उन लाइ हुन वधीक चयो त मौजूदा हालतनि में फायर डिपार्टमेंट बहितर कमु करे रहियो आहे। नाज़िमाबाद में बाहि लॻण वारे वाक़े दौरान पे फायर डिपार्टमेंट कमु कयो हो, माण्हुनि खे महफ़ूज़ जेको आहे त ॿाहिरि कढियो वियो। समीरा हुसैन ॿुधायो त गुल प्लाज़ा फायर ऑडिट थियो हो, जंहिंखे ॾिनल कुझु सिफ़ारिशूं अमल कयो वियो। हिन वधीक चयो त फायर डिपार्टमेंट मातहत अर्बन एंड रिसोर्स शोबनि में आहे। गुल प्लाज़ा कमीशन जेकी आहे त उहा सुभाणे ताईं मुलतवी कई वई आहे, जॾहिं त अॼु गुल प्लाज़ा में मंसूर अमन शेख जेको सुई सुधन गैस कंपनी जो ऑफिसर आहे उन बि पंहिंजो बयानु कलमबद्ध करायो आहे। जी ठीकु आहे, महिरबानी अवां जी। सिकंदर भुट्टो।